इराक के वज़ीर आज़म हैदर अल आबदी फोर्सिस पारां दाइश ख़िलाफ़ 3 सालनि जी जंग बैदि फ़तह हासिल कंदे मुल्क मां दहशतगर्द तंज़ीम जे ख़ात्मे जो ऐलान कयो। वज़ीर आज़म हैदर अल आबदी ऐलान कंदे चयो त इराक़ी फ़ौज इराक ऐं शामी सरहद ते शिदत पसंद तंज़ीम दाइश ख़िलाफ़ ऑपरेशन में मुकमल फ़तह हासिल करे वरिती आहे। इराक जे वज़ीर आज़म हैदर अल आबदी राजधानी बगदाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु अरसे में इराक़ी फ़ौज सरहदी इलाइक़े रावा खे बाज़ियाब करण बैदि दाइश खां उन जो आख़िरी अॾो बि फ़तह करे वरितो। संदसि चवणो हो त संदसि फ़ौज इराक ऐं शाम जे सरहद ते मुकमल कंट्रोल बि हासिल करे वरितो आहे, जिते कुझु अरसो अॻु दाइश जो कब्ज़ो हुओ। हुन चयो त दुश्मन इराक़ियुनि जी तहज़ीब खे मिटाइण पिए चाहियो, पर इराक़ियुनि इज़्म ऐं हौसले सां उन कोशिश खे नाकाम बणाए छॾियो। जॾहिं त गुज़िरियल महीने शामी हुकूमत बि दावा कई हुई त हुननि सरहदी इलाइक़ो अलबुकाल खे दाइश खां आज़ादु कराए वरितो, जेको शाम में संदसि आख़िरी गढ़ हुयो। यादि रहे त 2014 में शिदत पसंद गिरोह दाइश मौसूल रक़ा ऐं ॿियनि शहरनि ते कब्ज़ो करण बैदि ख़िलाफ़त जो ऐलान कयो हो। इराक ऐं शाम में दाइश जे कब्ज़े मां छॾायल इलाइक़नि में तक़रीबन 1 करोड़ माण्हू आबाद हुआ।